ब्रियासिटी जे ॻोठ हाजी जलाल तुनियो जे ॻोठाणनि मोहम्मद सरवर तुनियो ऐं अब्दुल हमीद तुनियो जो 62 पुलिस एहलकार SSP ऑफिस जे क्लर्क नज़ीर तुनियो जी मुबैना ज़ुल्मनि कूड़नि केसनि में फासाइण ऐं मौत मार धमकियुनि ख़िलाफ़ ब्रियासिटी प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो। हुन दाहिंदे ॿुधायो त ॻोठ जान मोहम्मद तुनियो जे रहवासी न्याज़ अली तुनियो सां असांजी भेण जी शादी कुझु महीना अॻु थी हुई, जंहिं ज़ुल्म जी इंतिहा कंदे भेण खे तलाक ॾेई छॾी। तलाक बाद भेण खे दाचीअ में ॾिनल सामान वापसि खणण वियासीं त उते मौजूदु 62 पुलिस एहलकार नज़ीर अहमद तुनियो, संदसि भाउ ग़ुलाम हैदर तुनियो ऐं संदसि भाइटियो अली रज़ा तुनियो जेके हथियारनि सां लेस हुआ, उन्हनि असां मथां हवाई फायरिंग कंदे गार गंद कंदे गुथा लफ़्ज़ इस्तेमालु कया ऐं असांखे कूड़नि केसनि में फासाइण समेत मौत मार धमकियूं ॾींदे चयो त मां SP जो ख़ासि माण्हू आहियां, तव्हां सां घटि न कंदसि। हुन जो त 62 एहलकार नशे में धुत हो जेको मंशियात खपाईंदो आहे। हुन चीफ जस्टिस ऑफ सिंध, IG सिंध, DIG नवाबशाह, SSP नौशर फिरोज़, सेशन जज नौशर फिरोज़ समेत आला अख़्तियारनि खां घुर कंदे मुतालबो कयो त 62 पुलिस एहलकार जी ॾाढ ऐं ज़ुल्म खां बचायो वञे ऐं संदसि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।